सिंधी अदबी संगत मरकज़ की काल ते शाख नवाब शाह पारां सतार सुंदर की अगवाणी में सिंध की ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ एहतजाज किया वियो, जैमें मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि के अगवाणनि ऐं कारकुननि एहतजाज किया। उन मौके ते अगवाणनि ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हीअ एहतजाज बज़ाहिर भले इन जे पुठियां इंटेंशन इहो आहे त जेके धारियां सिंध ते वालार कनि पिया गैर क़ानूनी वालार उनजे ख़िलाफ़, पर हक़ीक़त में जेको सहूलियतकारी वारो किरदारु आहे उहो असांजी सिंध हुकूमत पई थी करे। ऐं जेकॾहिं उहे अवाम जेका उनखे इज़त ऐं ताक़त ॾिनी आहे उनखे अमानत खे जेकर बासलामत धड़ियुनि ताईं वापसि करण जी कोशिशि कनि त कंहिंखे ताक़त कोन्हे। बहरहाल इन ताईं अफ़सोस सां चवणो थो पए, सिंध जे साञा वंदनि सिंध जे अदीबनि हीअ एहतजाज जी काल ॾिनी आहे। असां सभई उन्हनि जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त सिंध जा जेके क़दीमी माग ऐं ॻोठ आहिनि उन्हनि तां फिलफोर इहो कब्ज़ो ख़तमु कयो वञे ऐं बहरिया टाउन समेत जेके बि सिंध दुश्मन मनसूबा आहिनि उहे फिलफोर सिंध मां ख़तमु कया वञनि, छाकाणि जो इहे अहिड़ा मनसूबा सिंध जी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। कब्ज़ा थी रहिया आहिनि, नंढड़ा नंढड़ा जेके ॻोठ उते आबाद आहिनि उन्हनि खे हज़ारे सालनि खां उहे वेठा आहिनि, उन्हनि खे मसमार करे उते लैंड माफ़िया पंहिंजा कब्ज़ा ॼमाइण थी चाहे, हिन सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण थी चाहे। केॾीमहिल ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा मनसूबा, केॾीमहिल DHS सिटी, केॾीमहिल कमांडर सिटी, बहरिया टाउन जे नाले ते सॼियूं ज़मीनूं जेके आहिनि ज़रदारी साहब भुॻड़नि जे मुठि ॾेई छॾियो आहे। अॼु असांजो एहतजाज घुर थो करे त फौरी तौर ते उहे कब्ज़ा ख़तमु करे उते जेके बि सिंधी माण्हुनि जा ॻोठ आहिनि उहे लीज़ करे उन्हनि खे उते क़ानूनी हक़ ॾिना वञनि। सिंध जे ज़मीनुनि ते जेका वालार आहे, सिंध जा जेके क़दीमी ॻोठ आहिनि उन्हनि जे ड्राइण ख़िलाफ़ ऐं हिकिड़ो भरपूर एहतजाज करे पई सॼी सिंध में। सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह बि इन एहतजाज इहो प्रोटेस्ट करे पई त बाबा सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि ते जेके कब्ज़ा आहिनि उन्हनि जी जेका वालार आहे उहा ख़तमु कई वञे। सिंध हुकूमत खां मुतालबो कयो थो वञे त सिंधी ॻोठनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। एहतजाज बुनियादी तौर ते बहरिया टाउन जी जेका सिंध जे क़दीमी ॻोठनि मागनि मकाननि ते जेका विलार आहे या उन्हनि खे बिल्डोज़ करे उन शहर खे अॼो पियो वञे, उन ख़िलाफ़ असां हीअ एहतजाज कयूं पिया। ऐं असां इहो चऊं था त बाबा सिंध में कंहिं बि धारे जी आबादकारी या उन्हनि जी कब्ज़ागिरी असां कतई बर्दाश्त न कंदासीं। असां वसवारनि खे चऊं था त बाबा उहे इन मामले जो नोटिस वठनि ऐं इन जो क़ानूनी तौर ते इन जो को हल कढनि। मरकज़ जे तरफ़ां असां नवाब शाह में एहतजाज करे रहिया आहियूं मलक रियाज़ एंड कंपनी जे ख़िलाफ़ जेके सिंध में कब्ज़ागिरी जी शुरूआति कई आहे जिन, ऐं सिंधी अदबी संगत मरकज़ जे तरफ़ां असां पुरज़ोर हिते एहतजाज कयूं था हिन कब्ज़ागिरी जे ख़िलाफ़। क़दीम ॻोठनि खे जेको आहे सो बहरिया टाउन नाजाइज़ कब्ज़े तहत ड्राहे पई, ही प्रोटेस्ट उन जे ख़िलाफ़ आहे। सिंधी अदबी संगत ऐं सिंध जी समूरे शऊर सां गॾु इहो मुतालबो करे थी त सिंधी ॻोठनि खे ड्राइण फ़ौरन बंदि करे ऐं उन्हनि मालिकनि जे हवाले ॻोठ कयो। सभई अदीब गॾु थिया आहियूं ऐं सभिनी दोस्तनि इहो मुतालबो कयो आहे त जेको हीअ सिंधी आबादकारी आहे उन्हनि खां तव्हांजे कब्ज़ाखोरी बंदि करे छॾियो। त हीअ जेको बहरिया टाउन जे नाले सां जेको हीअ कब्ज़ो कयो थो वञे सो इन खे रिजेक्ट कयो ऐं पंहिंजा ग़रीबनि जा जेका हक़ आहिनि हक़ जी कुर्सी ते वेठा उन्हनि खे पंहिंजो हक़ वापसि कयो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध अंदरि थींदड़ सरकारी ज़मीन मालिकी करे उन्हनि तां कब्ज़ा हटाया वञनि।